हिते भी गरीबन जो कच्चू कबरूं ऐं अमीरन जो अच्छू कबरूं। हाँ रानी थी, दुनिया ये ही है। बाबा शुक्र है अम्मा जी कबर पंजे अखियुनि सां ॾिठम। अम्मा जे भर में ॿी कबर छो न आहे? थी गरीब माण्हू जहिड़े भी अकेलो हूंदो आहे तो मरण खां पोइ भी अकेलो हूंदो आहे। बाबा हिकिड़ो वाइदो कर, अम्मा जे भर में ये जेका जाइ खाली आहे मां मरी वञा न तो मूंखे अम्मा जे भर में दफ़न कजे। जेकॾहिं तोखां पहिरियों मां मरी वञा त? न बाबा, ये मुंहिंजी जाइ आहे। रानी जो रूह कीअं तोते जी बोले दायरे आहे त रानीअ जे मथां मौत जो फ़रिश्तो कीअं लमारा फेरे। ऐं रानी मौत खां बेख़बर कीअं पई थिए। खुश माना का सिवाय अकेली गुजारनी पवंदी। अॼु तोखे मुंहिंजी यादि कीअं अची वई सोनू? जन्म ॾींदड़ जीजर मां खे अॼु ताईं का थी विसारे सघी आहे छा? एतिरो नरम नरम ऐं मिठो छो थी ॻाल्हाई? वापसि अचण जो इरादो थी छा? जंहिं पे पंहिंजी धीअ जे लाइ पंहिंजे घर जा दरवाजा हमेशा जे लाइ बंदि करे छॾिया हुजनि, हुन घर में कीअं मोटी? बहरहाल मां पंहिंजे मुड़ुस जे घर में तमामु घणी ख़ुशि आहियां। तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करणो हो। मां तुंहिंजे लाइ छा थी करे सघां? रुगो बाबा खे एतिरो सम्झाए छॾिजो त जाबिर ख़ान ऐं नवाब ख़ान जी सोच में थोरो त फ़र्क़ु हुजणु खपे। छा कयो आहे नवाब ख़ान? चाचे जाबिर ख़ान जे लाइ उन्हनि अहिड़ी पॉलिसी अख़्तियार कई आहे जो मजबूरन मूंखे तव्हांखे कॉल करणी पई। इहो तव्हां ॿिन्ही जो मामिलो आहे, मूंखे विच में न आणियो। तूं तुंहिंजो पीउ आहे ऐं तूं हुनजी धीउ, पाण वञी ॻाल्हि। धीउ? जेकॾहिं बाबा मूंखे पंहिंजी धीउ सम्झी आहे न त मां पंहिंजे घर में सुकून जी ज़िंदगी गुज़ारियां। बाबा त मूंखे पंहिंजी धीउ बदिरां पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झो, अहिड़ी ज़ाती मिल्कियत जंहिंजी हक़दारी त हुननि कॾहिं बि हथ न आहे कयो। सोनू, मां वधीक कुझु बि न, पर एतिरो नवाब ख़ान खे ज़रूर चवंदसि तुंहिंजी ख़ुशियुनि जो ख़्यालु रखे। ऐं इहो बि चइजोसि त अमुन जी ज़रूरत मुंहिंजी ज़िंदगीअ खे आहे। जाहिलनि खे कहिड़ी ख़बर अमुन जी? सोनू थी छा पई चए? नवाब ख़ान जो दाहूं पई ॾे।
चवे पई त अल्लाह जो वास्तो थी त नवाब खान खे चयो त झेड़ो ख़त्म कराए मूं मथां एहसान कर। अम्मा जाणी हाजी बाबा जी हर ॻाल्हि मूंखे मुराद ॿुधाईंदो आहे। मूंखे नथो लॻे त हाजी बाबा हाणे ठाह करे। पोइ छा कजे तीनू बाबा, घटि में घटि फराज़ ऐं नवाब खान त न मरनि। मां त अलाह साईं खां दुआ थो घुरां, रब कदो कंहिंजो बि रत न वहंदो। रानी पुट छो निंड नथी अचे छा? रहमान में रूहड़ियो बीठो अथई। न बाबा, मां त घड़ी घड़ी चंड खे पई ॾिसां। अमड़े अॼु 14 चंड त न आहे। चंड 14 जो हुजे या पहिरीं जो हूंदो त चंड आहे न। हा चंड ई हूंदो आहे, पर ॿ रातियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो आसमान ऊंधाउ थी वेंदो आहे। चंड शायदि पंहिंजे पीअ सां मिलण ईंदो हुजे। निंड नथी अचे त मां तोखे मिठड़ी लोली ॾियां पुट। न बाबा, रातिनि जे जागण जी अखियुनि खे आदत पइजी वई आहे। हाणे मूंखे मौत में लॻंदी आहे। रानी ईअं छो थी चई त अखियुनि खे उजागर ॾेई कंहिंजे अचण जो इंतज़ार पई करी। न बाबा, घटि में घटि एतिरी पक आहे त राति जे हिन पहर रहमान कोन्हे। बाबा, मां कुझु ॾींहंनि खां ॾिसां पई तूं मौत जो नालो ॿुधी एॾो ख़ुशि छो पियो थी? रानी थी रुगो ईंदड़ वक़्तु हिन ई अज़ाब खां बचण थो चाहे जिते न मां मरी सघंदुसि ऐं न जी सघंदुसि। जाबिर खान ऐं लाल खान जेका मौत जी रांदि रचाई आहे न, हिन में लाल खान वारनि जो ई मौत मुक़दर थींदो। अदा शेर छा तो समझी? जाबिर खान जी लाल खान वारनि सां दिली दोस्ती आहे। नियत जा पलीत आहिनि भाई हे नियत जा पलीत आहिनि। जहिड़ी नियत तेड़ी मुराद। हिननि जी दिल वारी दोस्ती आहे ई कान। अबा झेड़ो थींदो झेड़ो। ये नवाब खान खां पोइ हिक ॿिए सां विढ़ंदा, हिक ॿिए जा जुटा पटींदा ऐं विच में नवाब खान जी मिल्कियत हूंदी। जंहिं ईअं थो ॼण लाल खान ऐं जाबिर खान सां जुदा जुदा कचहरी कंदो। तोखे कहिड़ी ख़बर हुन जे अंदर में छा आहे? अदा शेर पापा आहे ज़माने जो माण्हू, इनखे ख़बर पइजी सघे थी त कहिड़ा माण्हू दिल जा साफ़ आहिनि ऐं कहिड़ा बद। इन लाल खान ऐं जाबिर खान जा मुंहं ॾिसी हर को चवंदो त नियत जा पलीत आहिनि। ही झेड़ो ही मफ़ाद ते आहे। मां अॼु हितां निकिरां थो, पोइ बाबा वरी कोन ईंदुसि। वाह अड़े चाचा वाह, वाह जो मफ़ादी आई। शादीअ जे करे जवान पुटनि खे झेड़े में छॾे थो वञी। खैर आहे मूंखे 2 पुट हुन सां गॾु मिलिया आहिनि। माना त बाबा हिक ते 2 बोन्स मिलिया अथई। बाबा हाणे कुझु बि चओ, असांजी मोकलाणी आहे। मां खे अजायो मरणो कोन्हे को। मां हाणे वञां थो। सालू बाबा आहे पंहिंजे ख्याल जो माण्हू, हिनखे ईअं अकेलो न आहे छॾिणो। जाबिर खान वज वठी सघे थो। चई थो अदा बाक़ी आहे त किस्तिन ते मारण जहिड़ो पी। ही सॼी राति कोफ़े में सुतो कोन्हे को। कीअं उथारियांसि? छॾियांसि थी त आराम करे। गोलियूं किथे आहिनि? मूंखां खां किरी पिया। गोलियूं किथे आहिनि? मूंखां थाव किरी पिया। पाणी ॿुधायां न मां थाव किराईंदसि। एतिरी देर थी वई, मूंखे उथारियो बि कोन अथई। का कुंड पासे खां गोली अची वञे त टन टन डज़ थी वञे न। मीर मोहम्मद
रात देर सां सुतो आहीं उन लाइ सोच में त कुछ देर आराम करे। हे किथे नी साटड़ा काटड़ा उहे वीचारा सॼी रात वेठा रहिया। हाणे त विया न ॻोठ जो चकर हणण। वारे हाणे त नी ली में तक ते ना ते पोणी जे मां को पटण छुटवा त किथे लाल खान वारन के मुझे मथा कजी कोन बियाईंदा। मीर मोहम्मद तुंहिंजो पेंते बि एतबार छो थो थिए? सभु तोखे पंहिंजा दुश्मन लॻनि था। कुझु ॾींहंनि में मूंखां बि परे भॼंदई। आख़िर तूं इहो खौफ़ पंहिंजे दिलि मां कॾहिं कढंदई? दड़का जो नी क्वार कुटड़ी तो मुके दड़का कोन दींदी दिजनो तो शुकर आनंदी गणमानी थी छारे ए मथे ते हथ घुमाईंदी सॼो कोप लही नो ए चप्पल में पड़ी शुकर निकल। बस हाणे इहे बि कंदसि पर तूं कुझु हौसलो बि ठारे। तो जो चाहियो अधे शेर के घुराए थी पो आयो छो न? अधो शेर नवाब खान जे कम सां आहे वांदो न आहे। मतलब तो मासा जो वादा शेर के सिड़ाए वेठो दादा तो मासा के भी टिक टिकी दे कया तो टन 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 से तोरे चोबेटी एरे मुके शुकर हो जो खोप लाए। हाजी बाबा तव्हां सही था चओ। लाल खान वारा जाबिर खान जी होलत हलंदा त तुरन में हिम्मत केतरी आ तव्हां जे साम्हूं अची अरडाई कर। मुराद या अरडाई उन्हनि जी अजाई आ रुगो ये लालूअ वारा हवाला अथनि। नवाब खे हीअं करे छॾींदासीं नवाब खे हूअं करे छॾींदासीं पर नवाब खान पंहिंजी जाइ ते मौजूद आहे ॾेई लोॾो बि न हिन सघिया। बाबा साईं जेकॾहिं तव्हां जे वेझो आया न त लाल खान जूं बाहूं सां ठुठियूं का कपे छॾींदासीं। हाजी बाबा हिमल ताईं लाल खान वारा असांजे ॻोठ में ॻोल्हियो कोन था लभनि। सिर्फ़ जाबिर खान सां गॾिजी हिक ॿिए जी दिलनि खे दिलासा ॾींदा था वञनि। भली ॾेई वठनि दिलनि खे दिलासा हथ कुझु कोन ईंदुनि। हाजी बाबा एसएचओ साहब चवे थो त जाबिर खान ऐं लाल खान हिकु ई टोलो आहे ॿ धुरियूं न आहिनि ऐं चए पियो त हुननि खे मां हथियारनि सुधो हथी को कयां ऐं हुन सां अहिड़ो असरु कयां जेको सोबत फ़क़ीर जो कयो। मुराद मां उहो ज़मींदार न आहियां जेके एसएचओ खे पंहिंजी कमदारी कराईंदा आहिनि। चएसि हुनखे जेको कुझु बि करे कानून मूजिब करे। साईं नवाब खान लाल खान ऐं शाहू छा थियो लाल खान शाहू खे अधु ख़बर ॿुधाए या सॼी? लाल खान वारनि जी ख़बर कानंदी आ। अरे ख़बर ॿुधायां ॿाहिरि निकिर। छो ख़बर ॿुधाइण जी चांहि बि न पीआरींदव छा? ईअं चओ था निकिर। अरे निकिरींदो या हलाया हथ खे। साईं हथनि खे न हलायो पेरनि खे हलायो बंद करण में वॾो फ़ाइदो आ। अरे छा तो बकी निकिरो था? मुराद बाबा हिन खे ईअं न छॾिजो वीचारो वॾी महिनत करे आयो आहे। हिन को चांहि पाणी पुछो मानी खाए त मानी खाराए पोइ न कजोसि। क्या खमीसा इन गोठिया मसला हल कोन थी सघनि था या भला खूननि खां सवाइ चाहे जहिड़ो नथो टरी सघे छा? अब रहीम पहिरियां बि फ़ैसिलो पोइ बि फ़ैसिलो पर हिते घणा शैतान माण्हू ईअं चवंदा आहिनि त माण्हू मरनि असां इहो तमाशो ॾिसूं। तूं बि ॻोठ पंहिंजे मोटी हल असांखे बि वठी हल उते बि हार पो करे पंहिंजो ई पंहिंजे बचनि जो पेट पाले वेंदासीं। हा बा इरफान हाणे त हिते मौत जे ख़ौफ़ खां कम ई कोन थो थिए। तॾहिं त मां अची हिते चाची दिलावरोट रहियसि पर भा हिते बि असांजे ॻोठ खां ई कमु चढ़ियो पियो आहे। असांजे ॻोठ में बि ॿारनि ॿरियो पियो आहे जिते किथे शैतान वेठा आहिनि